द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 182 अॼु जा सिंधी अखर आहिनि पितल, पैसो या निर्लजाई, छोरो या छोकिरो, बहादुर, दिलेर या सूरमो, बहादुरी, सूरमाई, मुर्सी या दिलेरी, गोड़ करणु या वॾे वाक़े झगड़ो। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। ओलंपिक रांदियुनि में 3 नंबर अचण वारे खे पितल जो मेडल मिलंदो आहे। शैतानियूं करण वारे छोकिरे खे छोरो बि चइबो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। जंग खटी मोटियल बहादुर सूरमनि जो ॻोठ वारनि सत्कार कयो। भारत में फ़ौज जे जवाननि खे हर साल बहादुरी लाइ तमग़ा मेडल ॾिना वेंदा आहिनि। राम खे गोड़ करणु, वॾे वाक़े झगड़ो करण में मशहूरी हासिलु आहे। सिंधियत सुहिणी रहे।